या रब्बल आलमीन रहमतल लिल आलमीन जे जमन जी खुशी आहे जनत जे बाननि ये खुशी मल्हाई आहे जेके शरीक थिया सभिनी जा बेड़ा पार रब्बुल आलमीन बीमारनि खे कामिल शिफ़ा अता फरमा कमज़ोरनि खे क़ुव्वत अता फरमा या अल्लाह कुरान करीम सां सोने नबी करीम सां मोहब्बत अता फरमा पीअं जो प्यार नसीब फरमा करार नसीब फरमा या अल्लाह ई महाराज जो नंढड़ो ॻोठ आहे जंहिंमें भाइरनि पाण में अमान अल्लाह ऐं मास्तर साहब गॾिजी करे ई महफ़िल मीलाद जो सिलसिलो शुरू कयो आहे हर साल ई महफ़िल मीलाद कनि था ऐं इन जे करे अल्लाह जे महिरबानी सां वधनि था बरकतूं मिलनि थियूं महिरबानियूं थियनि थियूं अवां सभई दोस्त पंहिंजे दिलि खे इन पासे तवजो ॾियारियो महबूब सोने जो मीलाद कयो मिठो चहिरो जेको बि खाधो हुजे उहो खारायो ऐं दुनिया ॾिसे त ही मुंहिंजे महबूब जे अचण में ॾाढो अल्लाह ताला जी महिरबानी आहे हाजी ग़ुलाम नबी मैसर चयो आहे त हबीब पंहिंजो ख़ुदा ॾिनो हबीब पंहिंजो ख़ुदा ॾिनो ख़ुदा छॾिया रंग लाइ ख़ुदा खां छा घुरां ॿियो ख़ुदा खां छा घुरां ॿियो हबीब पंहिंजो ख़ुदा ॾिनो हबीब पंहिंजो ख़ुदा ॾिनो ख़ुदा छॾिया रंग लाइ ख़ुदा खां छा घुरां ॿियो ख़ुदा खां छा घुरां ॿियो ई हर शइ ॾियणु सवली आहे महबूब ॾियणु ॾुखियो आहे अल्लाह ताला असांजे केॾो करम कयो आहे जो ॿियनि उम्मतुनि में ॿिया नबी मोकिलियाई या असांखे पंहिंजो महबूब ॾिनो इन जे करे क़ुरान पाक में पाण फरमाए थो त मूं मोमिननि ते थोरो कयो आहे फ़क़त मन अल्लाह अलल मोमिनीन मोमिननि ते मूं थोरो कयो आहे जो उन्हनि मां शान वारो रसूल मूं मोकिलियो अल्हम्दुलिल्लाह उहो दिलबर नबी मिलियो जो ॼमण शर्त ते सजदे में पइजी उम्मत खे यादि फरमायो या अल्लाह मुंहिंजी उम्मत खे पार करी मुंहिंजी उम्मत जी भारत मुंहिंजी उम्मत खे पंहिंजे रहम ऐं करम सां गुनाहनि खां बचाइजांइ जे थी वञनि त बख़्श फरमाइजांइ उन्हनि जे नंढनि वॾनि मर्दनि औरतुनि जो जवाननि सभिनी ते महिरबानी कर इहा मुंहिंजे दिलबर नबी जी ॼमंदे दुआ अवां ख़ुशि नसीब आहियो भागनि वारा आहियो जो अवां खे महबूब जी महबूब जो उम्मती हुजणु नसीब थियो मास्तर साहब ऐं अमानुल्लाह साहब जन पंहिंजे शौक़ ऐं मुहबत सां हर साल ईद जश्न मीलाद मल्हाइनि था ऐं इंशाअल्लाह उन जे सदके वधनि पिया अल्लाह कदो वधंदा रहंदा सभई पंहिंजे दिलि में महबूब जे दीदार जी दुआ घुरो ऐं अल्लाह ताला खां अर्ज़ु करे वठो त मौला असांखे निंड में या सुजाॻीअ में वेठे या बीठे दिलबर जो दीदार करा जेके असांजा वॾा अज़ीज़ करीब गुज़ारे विया आहिनि वफ़ात करे विया आहिनि या अल्लाह उन्हनि खे जन्नत जा बुलंद मक़ाम नसीब फरमा क़ाल अल्लाह तबारक व तआला फी शान हबीबिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि तबारक व सल्लम ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह।